अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन। ड्रामा सीरियल दुलाब जी नेक्स्ट एपिसोड में तव्हां ॾिसंदो हाणे मंसूर खान खे फासायो वेंदो। मंसूर खान ॾाढो फासदो ऐं इहो अली खान वारे मसइले में इहा ॻाल्हि इन जे घाटे में पइजी वेंदी। मुराद भी इन जे ख़िलाफ़ु थी वेंदो, सोडल इन जे ख़िलाफ़ु थी चुको आहे। अहिड़े हिसाब सां राज़न वारा भी इन जे ख़िलाफ़ु थी चुका आहिनि। उन्हनि खे भी आहिस्ता आहिस्ता थोरो घणो शक हुयो। मंसूर खान जे ॻाल्हि घाटे में पइजी वई शाहनवाज़ खान जे चवण ते। शाहनवाज़ खान तोतल वारनि खे पढ़ाए मोकिलियो मंसूर खान सां डील करण जे लाइ। उन में 2 ॾींहं हुन वरिता। अहिड़े हिसाब सां ड्रामो ज़बरदस्त थियण वारो आहे अॻिते दोस्तों। हाणे होॾां मां ॿुधाईंदो हलां त शाहनवाज़ खान जी गेम आहे उहा अॻिते हली फाटंदी। फ़िलहाल मंसूर खान अगरि फासी वियो त अॻिते निकिरी वेंदो, बाद में शाहनवाज़ खान फासंदो। ऐं अचण वारा एपिसोड ज़बरदस्त ऐं सनसनीखेज़ थियण वारा आहिनि। ऐं तव्हां इहो ॾिसो त हाणे सोडल भी मुराद जी चुंगल में तमामु जल्द अचण वारो आहे। राज़न वारा हवाई फायरिंग करे हलिया विया ऐं मुराद उन्हनि खे बचाए वरितो सोडल खे। सोडल उतां निकिरी वियो, मुराद जे हथ न आयो, लेकिन शक पइजी वियो मुराद खे। उन राज़न वारनि खे भी इन ॻाल्हि जो शक पइजी वियो। इहे हाणे ॿिए ते शक कंदा रहंदा। सोडल हाणे जल्दी जेको आहे एॾो सुखियो न ईंदो पंहिंजे घर, ईंदो त ख़्याल सां ईंदो, छो त उन कक जे मथां हमिलो कयो, उन जे करे हू बदनाम थी चुको आहे। उनजे पोयां राज़न वारा आहिनि। अचण वारा एपिसोड ज़बरदस्त थियण वारा आहिनि दोस्तों। असांखे ॾींदा इजाज़त। लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा। अल्लाह हाफ़िज़।